सिंजोरो मां ख़बर ॾींदा हालो त सिंजोरो जे ॻोठ न्याज़मुंद भट्टी में ज़हरीलो पाणी वापराइण सबबि 5 ॿार फौत थियण बाद इस्लामाबाद उमाणियल पाणी जे सिंपल्स जी रिपोर्ट अञा पधरी न थी सघी। हफ़्तो अॻु ज़हरीलो पाणी वापराइण सबबि 5 ॿार फौत थी विया हुआ। ॿारनि जे फौत थियण बाद इंतजामिया ॻोठ में लॻल हैंड पंप हटाए छॾिया हुआ। पाणी जा सैंपल तजिए लाइ इस्लामाबाद लैब उमाणिया विया हुआ। DHO फैज़ मोहम्मद मरी मूजिबि ज़ेरे ज़मीन पाणी जा 15 मुख़्तलिफ़ हंधनि तां सैंपल वरिता विया हुआ। हैंड पंप हटाइण सबबि ॻोठाणा पीअण जे पाणी लाइ परेशान। इलाइक़े वासियूं चवण आहे त इंतजामिया पीअण जो पाणी फराहम करण लाइ के बि क़दम न खयां आहिनि। ॻोठाणा 10 किलोमीटर परे खां पीअण जो पाणी भरे अचण लाइ मजबूर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।